नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त खिप्रो मां ख़बर ॾींदड़ 4 महीना अॻु दर्स ऐं चानिया बिरादरी में थियल जहिड़े दौरान क़तल थियल नौजवान इमाम बख्श दर्स जे क़तल केस जो मुख्य जवाबदार उमर चानियो जी गिरफ़्तारी लाइ शहीद इमाम बख्श जदोजहद कमेटी पारां मुख्य जवाबदार उमर चानियो जी गिरफ़्तारी लाइ म्यूनिसिपल कमेटी खिप्रो अॻियां अॼु ॿिए ॾींहुं बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई, जॾहिं त कैंप में शहीद इमाम बख्श दर्स जे वारसनि समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे कारकुननि ऐं शेरनि शिरकत कई। ॿिए पासे कैंप ते वेठल अॻवाननि सिंध तरक़ी पसंद पार्टी जे अॻवान कामिरेड खुदा बख्श दर्स, जीए सिंध कौमी माज़ जे अॻवान कामिरेड अकबर मरी, रोस्तम दर्स, साले मसूद, अब्बास दर्स, हुसैन तुर्क ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां इनखे इंतज़ामी नाइली सम्झो पिया, छो जो गुज़िरियल पौणा 4 महीना थिया आहिनि वाक़ियो थियो आहे। ये हींअर असांजो ॻाल्हियूं थियूं आहिनि। SHO खाई, SHO खिप्रो, DSP साहिबु आया हुया, हींअर असां आया आहियो, असांखे चयूं त असांखे वरी बि थोरो टाइम ॾियो, असां कोशिशि में लॻा पिया आहियूं। इंशाअल्लाह तव्हांखे जल्दी ई 15 ॾींहंनि जो टाइम घुरियो हुयूं त असां 15 ॾींहंनि में तव्हांखे जवाबदार गिरफ़्तार करे ॾींदा। ॾिसो न, असां पुरमुन माण्हू पहिरें ॾींहुं जीअं वाक़ियो थियो उन खां वठी अॼु ॾींहं ताईं असां किथे बि पुरतशद्दुद या पंहिंजो पाण खे हिकिड़ो ॾोहारी माण्हू सम्झी करे ज़ाहिर न कयो। असां जिते बि रहियासीं पुरमुन रहियासीं, जीअं वाक़ियो थियो उन खां वठी अॼु ताईं। ॾिसो साईं, असां पुरमुन माण्हू आहियूं। पुरमुन माण्हूअ में वरी हिकिड़ी इहा बि हूंदी आहे, पोइ हुनजी ख़ूबी चइजे या ख़ामी चइजे त उहो एतबार ऐं एतमाद बि कंदा आहिनि। तंहिंजे करे असां DSP साहिबु खिप्रो, SHO खाई, SHO खिप्रो, उन्हनि सां जेको हींअर असांजी जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन में असां हिकिड़ी ॻाल्हि रखीसीं त असांखे कंहिं बि सूरत में तव्हां गिरफ़्तार करे ॾियो। उन्हनि असांखे यकीन दयानी कराई आहे त असां पंहिंजी जेको कोशिशि भरपूर नमूने सां जेको कंदासीं ऐं इंशाअल्लाह तव्हांखे जल्दी रिज़ल्ट ॾींदासीं। फ़िलहालु हा, टाइम असां हुननि जो इहो हुयो त तव्हां असांखां जेको टाइम न वठो, पर असां हुननि खे चयो तव्हांखे वधि में वधि असां 10 ॾींहं या 15 ॾींहं ॾेई सघूं था, उन खां वधीक न। जेकॾहिं न ॾींदा, उन जे विच में जेकॾहिं तव्हां गिरफ़्तार नथा करियो त वरी असां जेको रोडनि ते हूंदासीं। पोइ न रुॻो हिते हूंदासीं हाणे, पर असां जेको मुख़्तलिफ़ शहरनि में जेको सांगड़ में बि कंदासीं, नवाबशाह, हैदराबाद, बल्कि कराची में असांजो इहो आहे, उहो हुननि सां क्लियर कयोसीं त असां कराची में CM हाउस जे अॻियां माण्हू वठी करे वञी जेको वेहंदासीं। ॿियो ॾींहुं बुख हड़ताली कैंप खे एजिटेशन मूव थिए 3.5 महीना थिया आहिनि, पर इंतिज़ाम जे मथे ते जूं ई नथी चुरे। असांखे हींअर बि कैंप ते उहा का पुलिस जे पारां को DSP वग़ैरह आया आहिनि, को सूबेदार वग़ैरह आया आहिनि ॻाल्हियुनि लाइ। असांजा दोस्त वारसनि यादगार शहीद यादगार कमेटी जा दोस्त ऐं शहीदनि जा वारस ॻाल्हियूं करणु विया आहिनि। असांखे यकीन आहे त हिन रूपोश जवाबदार उमर चानियो खे ज़रूरु पुलिस गिरफ़्तार कंदी। सबब खणी कहिड़ा बि हुजनि, पर सबबनि जी पुलिस खे सॼी ख़बर आहे त पुलिस छो नथी गिरफ़्तार करे। पुलिस SSP साहिबु ऐं असांजो DSP साहिबु ऐं असांजे हद जो SHO साहिबु उहे मजबूर आहिनि। उन्हनि जा हथ ॿधा विया आहिनि, हथ कंहिं ॿधा आहिनि, उन्हनि ई कुवतनि ॿधा आहिनि जेके उन्हनि मथां हावी आहिनि ऐं उन्हनि कुवतनि जी उहे वंगार वहनि था। पर अॼु ॿिए ॾींहं ते हींअर असां सां DSP पीर अल्लाह रखियो साहिबु, SHO खाई, जाबिर लाहौरी ऐं SHO खिप्रो हींअर राब्तो कयो आहे। हिते असां वटि कैंप ते आया आहिनि ऐं असांजे दोस्तनि जूं शहीद इमाम बख्श जदोजहद कमेटी जा जेके बि असांजा दोस्त मेंबर आहिनि उहे उन्हनि सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। असांखे इंतज़ारु आहे त हू छा था चवनि ऐं हू कहिड़ी कार्रवाई था कनि ऐं केतिरे टाइम असांखे ॾियनि था, उन में हू कार्रवाई करे गिरफ़्तार खे जवाबदार जेको रूपोश आहे उनखे गिरफ़्तार कनि था या नथा कनि, या ठला आसरा डटा ॾियनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।